सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी हिकिड़ो शख़्स हर रोज़ मालिक खे वेनती कंदो त मालिक मूंखे अहिड़ी रहमत कर, अहिड़ी शक्ति ॾे जीअं मां सॼे संसार खे सिधो कयां, सभिनी खे सही राह ते हलायां। ऐं जीअं हू जवानी में इहो कंदो, हर रोज़ मुंहिंजी चाहत इहा ई हूंदी। ऐं कुझु वक़्तु गुज़रियो, परिवार बणियो, ॿार थिया, ॿार थोड़ा वॾा थिया, त पोइ उनजी वेनती में बि कोई फ़र्क़ु आहे ऐं चवणु शुरू कयो, मालिक हाणे संसार त छॾ, पर अहिड़ी शक्ति ॾे पंहिंजे घर परिवार खे सही रस्ते ते हलायां, उनखे सही राह ॾियां, उनखे बहितर रस्ते ते आणियां। इहा उनजी हलंदी आई। ऐं वरी थोड़ो वक़्तु गुज़रियो, थोड़ो ॿुधापो आयो, त वरी हिनजी अरदास में फेरो आयो ऐं वरी मालिक खे वेनती करणु शुरू कयईं, मालिक मूंखे रहमत कर, मां पंहिंजो पाण खे बदिलायां, मां पंहिंजो पाण खे ठाहियां, पंहिंजो पाण खे कुझु बणाए सघां। ऐं जॾहिं हिन इहा अरदास कई त पोइ हिन खे आवाज़ आई, कि जेका लफ़्ज़ पोयां चयई, पोई अरदास कई, मालिक रहमत कर, मां पंहिंजो पाण खे बणायां, जेकॾहिं शुरू में ई इहा अरदास करियां, इहा ई वेनती करियां, इहो ई घुरियां, त पोइ सॼी ज़िंदगी अजाई न वञे या घणो कुझु पाए वञे। सो हक़ीक़त में असां सभिनी जी हालत उहा ई हूंदी आहे। शुरू में असां सभु चाहींदा आहियूं, सभु खे बणायूं, सभु ठाहियूं, संसार ई हुजनि, सॼो समाज, माहौल, मुआशिरो सॼो ईअं हुजे। असां सभिनी जे लाइ केतिरो कुझु सोचीदा करण जी कोशिशि कयूं, पर हमेशह ॻाल्हियूं कंदे रहिजी वेंदा आहियूं। उनखां बाद जीअं वॾा थींदा आहियूं, वरी पंहिंजे घर ॿार जी वठंदी आहे। तोखे सुधरणु खपे, तोखे हीअं करणु खपे, तोखे अहिड़े नमूने हलणु खपे, सभु ॿियनि खे ॿुधाईंदा रहंदा। ऐं हक़ीक़त में असां समझदार सभु हूंदा, असांखे ज्ञान, समझ, ॼाण उहा सभिनी खे अथाह हूंदी आहे, तमामु घणो हूंदो आहे। असांखे पंहिंजा फर्ज़ ऐं अमल सम्झण में हक़ीक़त में असां वॾा स्कॉलर जेके बि आहियूं, इन करे असां घर में ॾिसंदा आहियूं, असांखे सभिनी जा फर्ज़ यादि हूंदा आहिनि। सस खे सम्झाईंदा आहियूं, तोखे कीअं हलणु खपे, नुंहुं खे कीअं हलणु खपे, धीउ खे कीअं हलणु खपे, ॿारनि खे कीअं हलणु खपे, वॾनि खे ॿीहर सभु असां ॿियनि खे जेतिरो सम्झाईंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, असां जहिड़ो को होशियारु आहे बि कोन। ऐं हिकदमि चवंदा बि परफेक्ट, सही हक़ीक़त में चवंदा आहियूं, कुझु भुलंदा बि कोन। ऐं असां सभु असांजी पूरी एनर्जी, शक्ति, उमिरि, टाइम सभु कुझु ॿियनि खे सम्झाईंदे, ॿुधाईंदे, चवंदे लॻी वेंदो आहे। पूरी एनर्जी, पूरी उमिरि गुज़ारे छॾींदा। ऐं आख़िर में पतो पवंदो आहे असां इहो ज्ञान या ॼाण सभु हिक ॿिए खे ॾींदा आहियूं,
पर पिछाड़ी में पवंदो, मां सिर्फ़ु ॿियनि खे चवंदो रहियुमि पर पंहिंजो पाण खे कॾहिं कोन चवंदो मूंखे बि कुझु सुधारणो आहे, मूंखे बि कुझु संवरणो आहे।